नाज़रीन, चक शहर के सिंध आबाद स्कीम के रहवासियों 2 ॾींहनि अंदर घर खाली कराइण लाइ नोटिस मिलण खिलाफ लखी गुलाम शाह में एहतजाजी मुज़ाहिरो किया है। इन हवाले से वीडियो लिंक मौजूद है हिदायतुल्लाह महर जी। हिदायतुल्लाह चक जा रहवासी सिंध भिटाई आबाद जैसे जो 28 साल अगु आबाद किया वो हो, उन्हनि खे हींअर जो गुज़रियल ॾींहं उन्हनि खे नोटिस जारी कया विया आहिनि त 2 ॾींहनि में जो पंहिंजा घर खाली करे हितां जो लॾे वञो, न त ॿी सूरत में कार्रवाई कई वेंदी। उन्हनि हींअर प्रेस क्लब लखी गुलाम शाह ॿाहिरां पंहिंजे हक़ जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक अचो त जेके उतां जा रहवासी आहिनि उन्हनि खां पुछूं त छा हक़ीक़त आहे। सिंध आबाद स्कीम जो हे ॻोठ मंज़ूर थियल आहे जेको असांखे हथ में आहे। असांखे चयो बाबा हे ॻोठ आहे, तव्हां वियो, असां ज़मीन खपाईंसीं, घर खपाए बीहंदो, असां चयो त शहर जे पासो वठूं, तहफ़ुज़ वठूं। असां ॻोठ पंहिंजे मंज़ूर करायासीं, हर शइ असां वेठा आहियूं। 79 घर तक़रीबन वेठो आहे साईं। असांखे हाणे बेघर करणु चाहिनि था पिया, चवनि था उथो ये सरकारी अदा। असांखे कल्ह तपेदार नोटिस ॾेई वियो, असां DC खे दरख़्वास्त ॾिनी आहे, SDM साहब खे ॾिनी आहे, मुख्तियाकार ॾे वियाऊं, डुकी थकाऊं, आख़िर 2 ॾींहनि लाइ असांखे नोटिस ॾिनो आहे त तव्हां उथो। 30 साल थी विया आहिनि वेठे, 28 साल असां पंहिंजो पैसनि सां ख़रीद करे ये प्लाट असां ख़रीद कया आहिनि। हिन 28 सालनि में असांखे कंहिं बि नोटिस न मोकिलियो ऐं असांखे कंहिं बि न चयो त तव्हां हिते जायूं न ठाहियो। हिन वक़्तु असां ग़रीब माण्हू आहियूं, असांखे कल्ह नोटिस पहुता आहिनि, मुख्तियाकार नोटिस मोकिलिया आहिनि त जल्दी उथो, ऐं जे न उथंदो त असां तव्हां कार्रवाई कंदासीं ऐं बिल्डोज़र ते जायूं तायूं ठाहींदासीं। हिन वक़्तु असां ग़रीब मज़लूम माण्हू काॾे वञूं। कचे जा रहवासी आहियूं, असां धेड़नि झटनि खां लॾे असां ज़मीन विकिणी असां पके ते आयासीं। इस स्कीम जे मुताबिक़ असां इहे पैसनि सां वरितियूंसीं, ख़र्च कयासीं, ज़मीन भरियूं न, 7-8 फुट मिटियूं विधियूं, उन ख़र्च कया ने असां मज़ूरी आहियूं मज़ूर, ॿिया असां का ज़मीन खपाए करे हिते आया आहियूं। हाणे अॻ में सरमाईदार आहिनि, उन्हनि पंहिंजूं ज़मीन बंगला ठाही वेठा आहिनि, ठहनि थियूं पयूं। हाणे असां ते ज़ोर इहो आहे त तव्हां ख़ाली कयो। असांखे 30-40 साल थिया आहिनि। साईं सुल्तान शाह मशहूरु आहे, साईं शौकत अली शाह, उहा असांजी वॾी जॻह उते ठहियलु आहे। हाणे सॼो हुकूमत हेॾो होॾो जेके उन जा ढांडोरा थिया आहिनि, ॿिया टिया आहिनि, उन जी ॻाल्हि खे खणनि था त हीअ कागर न आहिनि, फलाना आहिनि। बाबा कागर न हुजनि त पोइ हे छो हुजनि। अच्छा, घटि में 100 घर आहे। तव्हांजे चक जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो ई चवणु आहे त असांखे जेको आहे सो हितां जे अगरि उथारियो थो वञे त वराए महिरबानी करे असांखे ॿिए हंधि उते जॻहियूं ठाराए ॾिनियूं वञनि त जीअं असां बचा पंहिंजा उते रहे सघूं।